ते बीठो रहियुसि कंहिं ॾिसी वरितो त सिधी बंदूक हणंदो। तंहिंखां सुठो आहे त साॻी जाइ ते वञी वेही सिगरेट पियां। जेको ॾिसंदो सम्झंदो त शायदि जुमे खे निंड नथी अचे। हा, इहो तरीक़ो भलो आहे। भॼड़े जुमा भॼ। अञा बेहतर न थो लॻेसि। केरु हूंदो? चोर? न न, जेकर चोर हुजे हा त मूंखे ईअं भितर न हणे हा। चोर चोर कयां? न न, जेकर चोर चोर कंदसि त अदा वारनि खे मूं ते अञा शक थींदो। पाणी पीअण जे बहाने थां थी ठुड़कायां। बाबा सुजाग थी पवंदो ऐं पाण ई चोर। किथे आचर त कोन्हे? हा, उहो ई हूंदो। कुझु ॾींहंनि खां ॾिठो न अथई न, उन करे सरी न हूंदसि। हाणे सॼे घर खे जाॻाईंदी, निकिरण जी कया। न ॾिसां पियो त अदा अचर ॾाढी देरि कई आहे, अञा ताईं न आयो आहे। तूं परेशान न थी, अची वेंदो। हू को नंढड़ो ॿार त न आहे। मीर जी दिलि कॾहिं बि ख़ौफ़ मां धड़कंदी न आहे। जॾहिं मुंहिंजा ॿाहिरि ॿार ऐं मां घर में हूंदो आहे, तॾहिं मुंहिंजी दिलि धड़कण शुरू कंदी आहे।
किथे ही न थे त मां घर में हुजा ऐं पोयां मुंहिंजे भाइरनि ते केरु हला करे बचा। बस इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे। हाणे तूं आराम कर, अलाह ते छॾ, उहो ई भलाई करण वारो आहे। बस अलाह ते छॾियो आहे, उहो ई सड़ाई कंदो। बचा ॼाणी वाणी केरु पाए में हथ विझंदो सड़ंदो त ज़रूर। अलाह भलाई कंदो, हाणे तूं आराम कर। भागो अन्याय ते वेठो आहे। सही त अचर बोस अचर खॾे वियो। का गड़बड़ ज़रूर आहे, का गड़बड़ ज़रूर आहे। आचर जा कदम कंहिं घर तरफ़ आहिनि, इहा ख़बर सुबुह जो पइजी वेंदी, न छॾींदोमांसि। Betul nama tu ai belakang tu. Mula baca je. Allah situ baca je. Mula baca je. चंगी तरह जागो त सही। अञा अखे मसती खुलाई पई त रड़ पई थी पवई। सब कुछ तो मिलाई, मोह थो को चंगी तरह उथी वे हो। हिल दे तो करेगा शेख घुरनी गुनाह। ओ परियले दिसेस त सही, वो केरा फाटी न पए। कमदार सुबह सुबह आयो ने भागो भी वैसे आयो ने आपो खणी आयो हुंदी। अरे जे जबारन जे मुतालिक पूछे तो छा जवाब सबागी वनी मिली ता चेसे। ॾिसो त छा थो चए पियो, तूं अगई जबार लाइ सोचियूं वञ। अखियुनि में सुरमो त विझी छॾिया यार, कुटी वियो को त को रोशनी वधे त को भाड़ियो बुतो ॾिसण में अचे त सही। राति मूंखे ॾिसण में कोन आयो यार, सुञाणे कोन सघियुसि राति। हाणे उथे पियो अची। दे ख़बर कमदार सुबह सुबह पंध पिया ख़ैर आहे। सिज अचे सिर जे मथां बीठो आहे अञा तुंहिंजे लाइ सुबुह सुबुह। भला हाणे ॻाल्हि कर कीअं अचणु थियो आहे? परू राति पाणीअ वारे तां मोटियोसि, मूंखे चोर मिलिया। हाली पहिरों ॾिस त कंहिंजे घर जी तरफ़ रुख कयो अथनि। कमदार चोरी त कोन थी न? न मूंखे ॾिसी भॼी विया। कमदार पोइ पहिरों खणी छा कंदासीं? सिर्फ़ु इहा ख़बर पवे त पहिरों कंहिंजो आहे ऐं कंहिंजे घर जे मथां लामारा आहिनि। हलो दा हलो ॾेखार तोखे चोर किथे मिलिया। हल बाबा उहा न जबार वारी घटी उन मिलिया। हलिया तोखे ॾेखारिया हलिया। पर शुरू वारो पेर त इहो अथई, हीउ ॾिस न। वञण वारो पेर मूंखे तूं ॻोल्हे ॾे।
कमदार पहिरियों त अचर जो थो लॻे हलो अच ॾिसूं था कमदार पेरा ॿिनि चोरनि जा आहे हाणे रुगो ॾिसणो इहो आहे त अंदरियो पेरो कहिड़े चोर जो आहे न बसि परो तो तोखे हाणे मोकल तूं भले वञ मूंखे इहा ख़बर लहणी हुई त चोरनि जा कहिड़े घर जे मथां लामारा उहो बि ख़बर पइजी वई तोखे मोकल पोइ इहे कमदार हा चङो हाणे पोइ मोकिलणी न आहे हा हल 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 असां छोरी सही सही ॿुधाए इहे न थिए त ॻोठ में नक खणी हलण जहिड़ो बि न छॾे कसम सां अम्मा का बि ॻाल्हि नाहे चइबो त जबार कूड़ हणी वियो आहे शायद खे मूं सोपारनि लाइ चयो हुयो उहो वठंदे ॾिठो हूंदई खैरा जे सिर ॾे खैर हुजे इहे कॾहिं खां वठी सोपारियूं खाइण शुरू कयूं थी हीअं अवेल सवेल वठी खाईंदी आहियां अॻिते खणी कोन वठंदसि बल्ले ही सुबुह सुबुह साण मां धी कहिड़ी खिचड़ी पयूं पचाए न अड़ी हेॾे त माई तव्हांखे घर वेहण कोन थो अचे छा अॻां तोखां अॻ में तुंहिंजो कांभू मुड़ुस अचे थी वियो आहे वरी उनजे कढ तूं आई आहे को घर घाटो अथव या न घर वञ माई घर वञ सुबुह सुबुह जो मोहड़ो ॾेखारे ॿियनि जी मानी छो थी आराम करे बल्ले मुंहिंजो मुंहुं त ख़राब आहे बाक़ी तुंहिंजे मुंहुं ते जेके गुल चिटिल आहिनि उहे त साईं परे खां था ॾिसजनि अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुंहिंजो मुंहुं सुठो आहे या ख़राब आहे ए सुबुह सुबुह जो पावनि घरनि में त धिका झलण कोन थी वञा कंहिंजूं चुल्हियूं त कोन थी ताड़ियां त को चङड़ो गिरह मिले त वरी पेट पाले निकिरां छिती नथी माई छिती नथी मां तुंहिंजा हिते कोरमा खाइण कान आई आहियां ई ॾिस तुंहिंजी छोरी जा प्रकार ॾेखारण आई आहीं मासी खुदा की मन मूं मिस्किन खे छो थी माराई खैरा जे सिर ॾे खैर हुजे माई तुंहिंजे प्रकारनि खां वधीक पुछड़ा मुंहिंजे छोरीअ जा प्रकार कोन्हनि खबर आहे तुंहिंजी छोरी जी जेका साध पाकण आहे वते थी पराया लोढ़ा गाटींदी अरे गाटिया अथसि त खैरा तो वांगुरु लोढ़ा लताड़िया त कोन अथई न मां चवां थी पई निकुर मुंहिंजे घर मां त ॼुंडा पटे कया आहिनि तरी ही ॾिस तुंहिंजी छोरी जा प्रकार पर तोखे छो ॾेखारियां ही तुंहिंजी छोरी जे सावरनि में वञी थी ॾेखारियां ॾिस त कीअं थी बदनाम कयां हल हाणे हल तुंहिंजो धूतीअ जो कमु इहो आहे जुगनि खे पाए ॾियणु जेका न तो मुंहिंजे छोकिरीअ जे लाइ बाहि बारी उहा मां ठारे वठंदसि बाक़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे तो जहिड़ीअ खे मां ॾिसी बि रहंदसि हा वॾी आई आहे मुंहिंजे छोकिरीअ जे लाइ अम्मा खुदा जो कसम अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे बसि उन ॾींहुं मां वियमि जेको थां थियण वई हुयमि न उते मिलियो हुयो उन खां अलावा न घुटी में अॻु वरितो हुयईं बसि अम्मा ॿियो कुझु बि नाहे हा इहो कुझु बि नाहे इन छोरे जी इहा मजाल इन जो जे मां टंगा न भॻियूं त मुंहिंजो नालो बि खैरा नाहे खैरा जे सिर ॾे खैर हुजे इन छोरे खे एॾी मगी जो खैरा जे धीउ खे ख़त लिखी कमदार लॻे थो त पाण वारी रचायल रांद घणी थधी पइजी वई आहे ऐं हाणे मां घणो इंतज़ार नथो करे सघां खुदार साईं थोरो ठारे ठारे खाओ त सही आहे कमदार जॾहिं ठारे ठारे पे खाधो
त अदा मिठल खाइण न ॾिनी। हाणे छाजो ठारे खाइण? बोतार साईं, जेकॾहिं घणो इंतज़ार नथा कयो ऐं बाज़ार गरम करण चाहियो था त पोइ खानो जे छॾाइण जो बिलो कयो बाबा। भाई तो कमदार त मूं घटि कोशिश कई हूंदी। मूंखे त खानो खे छॾाइण जी पाण जल्दी आहे। किथे हू जेल में रही रही थथो न थी वञे। बोतार साईं, खानो उहो बाहि जो गोलो आहे जो फाटी पुरसा पुरसा थी सघे थो पर थधो नथो थी सघे। पोइ हिन हाज़िरी ते उम्मीद आहे त इन बाहि जे गोले खे ॿाहिरि आणो। पोइ बाबला तव्हां परे हटी वेही मज़ो ॾिसियो त कीअं था मिठल जे पेरनि हेठां ज़मीन गरम कनि। सिर्फ़ पेरनि हेठां ज़मीन गरम करण सां कमु न हलंदो। मिठल जा ज़मीन तो पेर ई उखेड़ना पवंदा। बोतार साईं, पेर त छा, पर जे खानो ॿाहिरि आयो ऐं मीर वारनि सां मिलियो न त मिठल खे इन ज़मीन जे गोले तां खणी असुल हेठि फिटो कंदुसि। न कमदार न, इहा अदा सां नाइंसाफ़ी थी। मां ज़मीन ते ई अदा मिठल जी कबर ठाहींदुसि, बल्कि उन कबर मथां कुब्बो बि अॾाईंदोमांसि। सिर्फ़ मिल्कियत मथां इहो नाक वारो थण